सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सच्चो सतराम। पर साहब गुरपुरमा जे पावन पर्व SSD चालीहे साहब जे शुभ अवसर ते पूज्य देवरी साहब, संत सतराम धाम, राटकी साहब, सच्चो सतराम तीर्थ धाम, नागपुर केतरनि बहुत रास्ता ते उन्हीं सचे साईं जी रामतुन के पाए रहा आहियूं। सो अहिड़े शुभ मौके ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य देवरी साहब, संत सतराम धाम, राड़की साहब जे तरफां आशीर्वाद, शुभकामनाऊं ऐं वाधायूं। गुरुपूर्णिमा जो पावन पर्व असांखे ऊंचाई ॾींदो आहे, असांजे जीवन खे उथान ॾेई उड़ान भराईंदो आहे ऐं SSD चालीहे साहब जो प्यार भरियो अवसर असांखे उहो अवसर या मौक़ो प्रदान कंदो आहे या बख़्शींदो आहे, जंहिंसां असां पंहिंजे जीवन खे सही ऊंचाई ॾेई सघूं। छाकाणि त ऊंचाई असां सभु चाहींदा आहियूं, पर असल चीज़ हूंदी आहे उन ऊंचाई ते पहुचणु ऐं उते पहुचण खां बाद उते हलण जी कला बि हुजणु खपे, समझ बि हुजणु खपे। जेकॾहिं उते पहुचूं सही ऐं हलण जो तरीक़ो न हुजे त पोइ कीअं थींदो? असां सभु चाहियूं ऐं चाहींदा बि आहियूं, ॿ चीज़ूं असां सभु चाहींदा। हिकु अॻिते असांखे स्वर्ग हुजे, वैकुंठ हुजे, मालिक जी रहमत हुजे, ऐं उन सां गॾु जेतिरो असां अॻिते स्वर्ग या वैकुंठ खे चाहींदा आहियूं उनखां कई गुना वधीक पहिरियां ई असां पंहिंजे घर खे स्वर्ग ॾिसणु चाहींदा, त असांजो घर में स्वर्ग हुजे।